इमामुल क़िबलतैन क़ाइदुल गुर्रल मुहज्जलीन अत्यबुत तय्यबीन व अतहरुत ताहिरीन जद्दुल हसन वल हुसैन मौलाना व मौला सकलैन हबीबना व तबीबना व महबूबना व जलाअ अहज़ानिना व नूर सुदूरना सय्यदना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहान फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन या रसूल अल्लाह दे दीदार जी खोले दरी मस्तवा महबूब तोले दिल दीवानी चरी दीदार ले दिल रुबा अखड़ियूं सिकन मुझू सदा दीदार ले दिल रुबा अखड़ियूं सिकन मुझू सदा जी झोरीअ में झिजे ऐं प्या जिगर जेरा झुरी अंगणे हिन आजिज़ मथे हे कर अली अचु हाशमी हाल दिल जा ओरियां ता पवने अखड़ियूं ठरी जन्नतुल फिरदौस ऐं हूरूं कसूरूं ना घुरा पर मदीने जी बुहारी तो खमूं दिल बर घुरी है मदीने जी बुहारी तो खमूं दिल बर घुरी या रसूल अल्लाह ॾियो असांखे मदीने जी टिकेट ताची बाक़ी उमिरि ॾियूं दर तुंहिंजे जी नौकरी मातलीअ में मुंहुं बमांदो
बर कयो का दिल बरी सलात सही अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु शल असाई तव्हां मिड़नी खे हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सोने हबीब जो सच्चो उम्मती बणाए, आखिरत में उन्हें महबूबन जो शल पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु रहमतुन इनायतुन ऐं सखावतुन भरी ज़ात रब्बुल आलमीन जी हर वक्त, हर लम्हे, हर घड़ी अल्लाह जो रहमतूं पंहिंजे बाननि ते निछावर थींदियूं रहंदियूं आहिनि। को अहिड़ो लम्हो नथो गुज़रे, का अहिड़ी घड़ी नथी गुज़रे जो असां आजिज़ बाननि जे मथां अल्लाह जी रहमत जो सिलसिलो को बंद थींदो हुजे। जेकॾहिं मालिके कायनात जी रहमत, इनायत ऐं सखावत बंद थिए त खुदा जो कसम असांजो अलाए छा हाल बणिजी वेंदो। हर घड़ी, हर लम्हे मालिक करीम जूं रहमतूं असां आजिज़नि ते वसन पियूं। पर दोस्तो, के अहिड़ा वक्त हूंदा आहिनि, के अहिड़ा ॾींहं हूंदा आहिनि, के अहिड़ियूं रातियूं हूंदियूं आहिनि जन टाइमनि जे अंदरि अल्लाह जी रहमत पंहिंजे शबाब ऐं जोबन ऐं जवानी ते हूंदी आहे। के अहिड़ा वक्त ईंदा आहिनि जो उहे खुदा जूं रहमतूं जेकी हर वक्त वसंदड़ आहिनि, से उहे रहमतूं पंहिंजे शबाब ते अची वेंदियूं। के अहिड़ा सईद वक्त ऐं मौक़ा रब पंहिंजे बाननि खे मिलाईंदो आहे जन टाइमनि जे अंदरि बाने जा हथड़ा ऐं बाने जा खेल, इल्तिजा ऐं आज़ी नीज़ारी वारा हथ कॾहिं मालिक जे दर तां ख़ाली न मोटंदा। इहे ख़ुसूसी टाइम रब पंहिंजे बाननि जे लाइ बनाईंदो आहे त जीअं मुंहिंजा बाना मुंहिंजे रहमत जे ख़ैरात जूं झोलियूं भरे वठनि। पोइ जेकी उञाड़ा हूंदा, तृष्णा लब हूंदा, से उन्हनि खे तलाश हूंदी आहे उन्हनि रातियुनि ऐं उन्हनि ॾींहंनि जी त कॾहिं उहे घड़ियूं ईंदियूं जो उहे मालिक जूं ख़ुसूसी रहमतूं वसंदियूं ऐं असां पंहिंजी ख़ाली दामन मुरादुनि सां भरींदासीं। छा इंतज़ार हूंदो आहे की न? अल्लाह ताला शल इहो इंतज़ार नसीब करे। भला तोखे ॿुधायां त उहे कहिड़ियूं रातियूं आहिनि जन रातियुनि जे अंदरि ख़ुदा जी रहमत पंहिंजे ख़ुसूसी इनायत अल्लाह तबारक व तआला जी शबाब ते हूंदी आहे। इंतहा दर्जे ते ख़ुदा जी रहमत जा वॾ फुड़ा मींहं वसंदा आहिनि। उहो टाइम ॿुधायां जी, ॿुधायां उहो टाइम। पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, पर अचो त गॾिजी हुसैन जे नाने खां पुछो। मुंहिंजा सोना हबीब ॿुधायो तुहे कहिड़ियूं रातियूं आहिनि, उहे कहिड़ा टाइम आहिनि जन वतन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि खे ख़ाली न मोटाईंदो। रब करीम पंहिंजे बाननि जूं इल्तिजाऊं, आज़ियूं ऐं नीज़ारियूं, अर्ज़ ऐं इल्तिजाऊं रब कॾहिं ख़ाली न मोटाईंदो आहे।
मुझे सोने हबीब ताजदारे मदीना सुरूर कल्बो सीना हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त खम्स लयालिन ला तुरद फीहिन दुआ औ कमा काल। सरकार फरमायो त 5 रातियूं साल जे अंदर 5 रातियूं अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जन रातियुनि जे अंदर अल्लाह ताला बाने जी का दुआ रद्द न कंदो। साल जे अंदर घणियूं रातियूं पुट 5 रातियूं अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जन रातियुनि जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे बानड़नि जी दुआ रद्द न कंदो। सलात सोने हबीब अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन तवल्ला मुझा सोना था फरमाइन त 5 रातियूं साल जे अंदर अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जन रातियुनि जे अंदर अल्लाह ताला जल शनु जी रहमत जी ख़ुसूसी वर्खा हूंदी आहे। उन्हनि रातियुनि जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे बानड़नि जा ख़ालियत बि भरपूर करे मोटाईंदो आहे। हिकिड़ो रजब महीने जी पहिरीं रात जेका थींदी आहे रजब महीने जी कहिड़ी रजब खे पहिरियों कहिड़ो महीनो ईंदो आहे जी जमाद सानी। जमाद सानी जॾहिं ख़त्म थियो ऐं जमाद सानी जे ख़त्म थियण खां पोइ चंड ॾिसबो आहे न। हाणे जे रात चंड ॾिठोसीं रजब जो इहा रात लैलतुल रग़ाइब सॾिबो आहे। इहा क़बूलियत वारी रात आहे। इन रात जे अंदर मुंहिंजा सुहिणा हबीब फरमाइनि था अल्लाह ताला पंहिंजे बाननि जी का दुआ रद्द न कंदो आहे। चओ अल्लाह अल्लाह ईदुन जूं रातियूं ईदुन जूं रातियूं ईद उल फित्र वारी रात रमज़ान शरीफ पूरो थियो शवाल जो चंड ॾिठोसीं। हाणे जे चंड ॾिसण वारी रात जेका थी जंहिंखे पहिरीं शवाल जी रात सरबो आहे इहा पहिरीं शवाल जी रात ईद उल फित्र जी रात सरबी आहे। मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो त इन रात जे अंदर पूरे रमज़ान जी ख़ैरात पूरे रमज़ान जे रोज़न रखण वारा तरावीहुन पढ़ण वारा इबादतुन नफ़िलन पढ़ण वारा क़ुरान जे दौरन करण वारा तव्हांखे ख़ैरात मां इन ईद उल फित्र वारी रात ते इनाम था फरमाईंदुसि। असां ग़िफ़लत कंदा आहियूं। रात सारियूं रमज़ान जूं रातियूं जाॻियासीं ईद जी रात आई सुम्ही पवंदासीं पर न मिठा जाॻण जी रात त इहा आहे पिरीअ जे दर खे परचाइण जी रात त इहा आहे ख़ैरात पिनण जी रात त इहा आहे। मज़ूर खे मज़ूरी तॾहिं मिलंदी आहे जॾहिं मज़ूर कमु पूरो करे दंग कंदो आहे पोइ उन खे दिहाड़ी सारी जी उजरत ऐं मज़ूरी पोइ मिलंदी आहे जॾहिं कम जो इख़्तिताम थींदो आहे। हा ईद उल फित्र वारी रात ईंदी आहे रब फरमाईंदो आहे ए मुंहिंजा मलाइको हाणे ॾिसो मुंहिंजे बाननि सारो महीनो मूं रब जे रज़ा जे ख़ातिर रोज़ा रखिया पंहिंजे पेट खे बुखियो रखियो
पंहिंजे नफ्स जी शहवतुनि खां पाण खे रोकियो। हा पानी जा तलाव दरिया भरपूर हुया, हा मानी अनाज जा अंबार मौजूद हुया, पर हिननि मुंहिंजे रज़ा जे ख़ातिर रमज़ान जो क़द्र सुञातो, रमज़ान जा रोज़ा रखियूं, हिननि पंहिंजो पाण खे बुख ऐं उञ में रहायो। ए मुंहिंजा मलाइको, हाणे मां अल्लाह ताला जल शानो तव्हां खे शाहिद थो बणाया, इन्हनि पाननि जा मिड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया। पूरे रमज़ान जे अंदर जेकी अल्लाह ताला जल शानो जूं रहमतूं वसंदियूं रहंदियूं आहिनि, एतिरियूं रहमतूं जेकी पूरे रमज़ान में वसकार थियो, सा इने शवाल जी पहिरीं रात ईद उल फित्र जी एतिरियूं रहमतूं वरी इन रात में वसंदियूं। रमज़ान में मथो अचे थो न पियो। सरकार फरमाइनि था, इदा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नत, जॾहिं रमज़ान जो चंड ॾिसबो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो, ए मुंहिंजा मलाइको जन्नत जा हड़ई दरवाज़ा खोले छॾियो। वगुलिकत अबवाबुन नार, दोज़ख जा सब दर बंद करे छॾियो। वसुलसिलत शयातीन, जेकी शरीर शैतान आहिनि उन्हनि खे सतनी ज़मीनुनि खां हेठि वञी ज़ंजीरनि में कैद कयो। जे मुंहिंजे हबीब जा उम्मती आज़ाद थी रमज़ान में इबादत वञी कनि। सरकार फरमाइनि था, जेको रमज़ान जा रोज़ा रमज़ान जे अचण ते ख़ुशि थींदो आहे, रमज़ान जे वञण ते ॾुखारो थींदो आहे, उन जे ज़िंदगी जा सारा गुनाह रब बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। रुॻो ख़ुशि थिए ॾींहं घणे त रमज़ान कॾहिं थो अचे, कॾहिं रमज़ान ईंदो, ॾींहं वेठो घणे पुछाए वेठो अदा चंड थियो या न, रमज़ान आयो या न, रमज़ान जो इंतज़ार कंदो आहे, रमज़ान जे वञण ते ग़मगीन थींदो आहे, इन जे बि सभिनी गुनाहनि खे मौला बख़्शे माफ़ कंदो आहे। चओ अल्लाह मुंहिंजा दोस्तो, रमज़ान अनकरीब थींदो हो त मुंहिंजा सोना हबीब पंहिंजे ग़ुलामनि खे आगाह कंदा हुया। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु सही फरमाइनि था, रमज़ान जो अञा चंड न ॾिठो हो, मुंहिंजे सुहिणे हबीब पंहिंजे ग़ुलामनि खे गॾु करे तक़रीर फरमाई आहे, ए मुंहिंजा उम्मतियो, ए मुंहिंजा प्यारा सहाबियो, तव्हांजे मथां हिकिड़ो बरकतुनि भरियो महीनो रमज़ान जो अची रहियो आहे। उहो महीनो आहे जंहिंजो पहिरियों ॾोहो रहमत आहे, ॿियो ॾोहो मग़फ़िरत आहे, टियों ॾोहो जहन्नम जे बाहि खां छोटकारे वारो आहे। हा जेको रमज़ान जा रोज़ा रखे थो, हा मन साम रमज़ान ईमान व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, जेको रमज़ान जा रोज़ा ईमान सां सवाब जी नियत सां रब जे रज़ा जे ख़ातिर रमज़ान जा रोज़ा रखंदो आहे, अल्लाह ताला उन जा सभई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। मन काम रमज़ान ईमान व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, जेको रमज़ान जा रोज़ा रखई ऐं राति जो रमज़ान जे तरावीह जे लाइ उथी बि नफ़िल पढ़ंदो आहे, तरावीह सुन्नत नमाज़ पढ़ंदो आहे, हा पूरे रमज़ान खे तरावीह सां सीगारे मल्हाए ॾेखारींदो आहे, अल्लाह ताला उन जे ज़िंदगी जा गुज़िरियल सभु गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। अरे मुंहिंजा दोस्तो, सरकार फरमाइनि था, रमज़ान जे महीने में तरावीह जी नमाज़ जेको पढ़ंदो पियो आहे, हा हिकिड़ी हिकिड़ी रकात जे बदिले में अल्लाह ताला उन खे जन्नत में नूर जो शहर अता कंदो, नूर जो शहर अता कंदो, हिकिड़ी हिकिड़ी रकात जे बदिले में। सलात मुंहिंजे साईं ते, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना
महबूबना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। मुंजा दोस्तों सरकार फरमाइन था वाला खुलूफ फमिस्साइन अतयब इंदल्लाह मिन रिल मिस्क। हाँ रोजेदार जेॾी महिल शाम जो टाइम थींदो आहे बुख ऐं उञ जे करे हिन जा चपड़ा खुश्क थी वेंदा आहिनि, चेहरे की रंगत फिकी बनजी वेंदी आहे। हाँ वात जे अंदर बुख उञ जे करे बूए पैदा थींदी आहे। ओ इन रोज़ेदार जी बूए अल्लाह ताला के एतिरो वात वारी बूए वणंदी आहे जीअं तव्हां के मुश्क जी खुशबू वणंदी आहे, तीअं इन रोज़ेदार जे वात जी बूए पुनल रब खे पसंद ईंदी आहे। अरे मुझा दोस्तों हाँ रमजान जो एतराम करण ईमान की निशानी आ। रमजान के मल्हाइण, रमजान के रोजन के मल्हाइण अल्लाह जे ईमानदार बानन जो शान आ। पर जे रमजान जो कदर न सुञातो हदीस में चे तो क़यामत जे रियाड़े में हिकड़ो एड़ो माण्हू ईंदो जंहिंखे जहन्नम जी बाह जा जंजीर विझूं दोज़ख ॾांहुं पकड़ियूं छिकियूं धिकियूं पिया वेंदा, हुन जूं रड़ियूं दाहूं पियूं पवंदियूं। हाँ हुज़ूर अलैहिस्सलाम सलाम सामू अची वेंदा सुञाणदा ई त मुंहिंजो उम्मती आहे। ए मलाइको हिनखे छो था दोज़ख ॾे पकड़ियूं वञो या रसूल अल्लाह ही उहो माण्हू आहे जंहिं ते रमज़ान फरियादी आहे, जे रमज़ान जा रोज़ा कोन रखिया हुया, रमज़ान जो क़दुरु कोन सुञातो हुई, इन जे करे हिनखे जहन्नम ॾांहुं वठियूं था वञूं पिया। साईं फरमाइनि था जंहिं ते रमज़ान फरियादी आहे इन खां मां मोहम्मद करीम बि बेज़ार आहे। जेते रमजान फरियादी आ उन्हें का मां मोहम्मद बेजार है। हाँ जेको हिकड़ो रोज़ो रमजान जो जानी वाणी बिना उज़र जे हिकड़ो रोज़ो छॾींदो आ उन्हें के 9 लख साल जहन्नम जी बाह में साड़ियो वेंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ इहो बरकतुनि भरियो महीनो मचो अचई थो पियो, इन्हे जो क़दुरु कजांइ, इन्हे में अल्लाह ताला जल शान जे दरबार में रोई रड़ी पाण मल्हाए ॾेखारजांइ। जे रोपो थिए जुड़ सोनो वसे मी उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञे उन मां। केॾो इहो बदबख्त चइबो जो हेड़ा रहमतुनि जा मींहं पिया वसनि अञा बि उञारो रहिजी वञे, अञा बि बदबख्त रहिजी वञे। केॾो न इहो बदनसीब बानो लेखियो वेंदो। चओ अल्लाह अल्लाह ईद उल फित्र वारी रात या रात कबूलियत वारी रात आ। इन रात में जापानो दुआ घुरे रब उन जी दुआ रद्द न कंदो। टी रात ईद उल अज़हा वारी रात जेका मुंहिंजा दोस्तो ईद कुर्बानी वारी सॾबी आ। सुबुह ते ईद पढ़बी जेका मथों रात गुज़री वई इन रात के ईद उल अज़हा सॾबो आ। मुंहिंजा दोस्तो इन रात के जेको ज़िंदा करे जागी मल्हाए अल्लाह ताला इन जे मोल दिल के ज़िंदा करे छॾींदो आ। टी रात हर जुम्मे दी रात, हर जुम्मे दी रात पंजरा जो सरकार फरमायूं उन्हें में जुम्मे दी रात भी उहा रात आ जेको जुम्मे दी रात के जागी मल्हाईंदो आ। अल्लाह ताला उन जे मोल दिल के जिंदा कंदो आ। जुम्मे दी रात में जेको बानड़ो रोई दुआ जा हथ खणंदो आ अल्लाह ताला जल शान इन जे हथन के खाली न मोटाईंदो आ। हजरत पीरान पीर दस्तगीर महबूबे सुभानी गौस समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब जो रज़ी अल्लाह ताला साईं साबित कयो आहे हदीसुनि मंझां त जुम्मे जी रात लैलतुल क़द्र वारी रात खां बि फज़ीलत में मथे, शब क़द्र वारी रात खां बि शान जुम्मे जी रात जो मथे। उन रात के पुट तू कीअं गुज़ारींदो हैं?
जुम्मे की रात आई टीवी ते खुसूसी फीचर फिल्म ॾेखारी। अरे जेका तुझे जागण की रात, जेका तोखे प्रिय के परचाण की रात रब मिलाई, रब के राजी करण की रात रब मिलाई, उहा रात तू शैतान के राजी कंदो। ओडो रब जी रहमत सदे पई, तू शैतान के बखाणियो वेठो आ। ओडो अल्लाह ताला जल शानो जे रहमत जी पालूट हुजे, ऐं तू गिफ़लत में, तू गुनाहन में, तू परायण रनन तकण में, तू चोरन में, तू ज़ोरन में, तू ज़ुल्मन में हुजी। ॿुधाए त मुजादा अल्लाह ताला जल शानो जे ॻाल्हि तू कहिड़ो जवाब ॾींदे? पंजी रात लैलतुल निस्फ मिन शाबान, सरकार फरमाईंदा पंजी रात जेका जंहिंमें दुआऊं क़बूल पवंदियूं आहिनि, मुर्दा दिल खे रब ज़िंदा कंदो आहे, उहा पंजी रात अथई 15 शाबान वारी रात, जंहिंखे शब बरात सॾिबो आहे। भाई यादि थी वेंदियूं घणियूं रातियूं थियूं? पहिरीं रात कहिड़ी? रजब जी पहिरीं, जंहिंखे लैलतुल रग़ाइब सॾिबो आहे। ॿी रात ईदुल फितर वारी, टीं रात ईदुल अज़हा जी, चौथी रात जुमे जी, पंजी रात 15 शाबान जी। यादि बीहंदियूं जी? चओ अल्लाह निस्फ मिन शाबान यतली अल्लाह अज़्ज़ व जल इला समाए दुनिया। जरे 15 शाबान जी रात ईंदी आहे, अल्लाह ताला जल शानो हिन आसमान ते, हिन ज़मीन वारे आसमान ते रब नुज़ूल फरमाईंदो आहे। पोइ अल्लाह ताला पंहिंजे सखा जा हथ खोले चवंदो आहे, हल मिन साइलिन फओतियहू, अरे आहे को घुरण वारो त मां अल्लाह हुन जूं झोलियूं भरियां। हल मिलता फअग़फिर लहू, अरे आए को बख्शिश घुरण वारो त मां अल्लाह हुन जे गुनाहन खे बख्शे माफ़ करे छॾियां। हल मिन मुस्तरज़िकिन फअरज़ुक़हू, आहे को रिज़्क़ घुरण वारो, आहे को रोज़गार जे तंगी वारो, अरे वॾेरनि जे पोयों दरख़्वास्तूं कयूं, फिरंदो विकंदो आं, नौकरी जे लाइ हैरान दर बदर रहां, अरे मुंहिंजा दा रिज़्क़ जी तंगी जे लाइ करे पीरनि जे दर ते बीठो आं, त सही दुआ घुरो, करे तावीज़ टोणा फीणा कराईंदो थी, सही रिज़्क़ में तंगी पइजी वई आहे। अरे मुंहिंजा दा रब जे दर ते हथ ना खणो, सद कर अल्लाह जे दर ते इल्तिजा कर, ख़ुदा जो कसम उहा ख़ैरात मिलंदई जो वरी कॾहिं कंहिंजे दर ते मोहताज तूं न थी सघंदे। अल्लाह अल्लाह हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत था फरमाइनि पिया, मुझे सोने हबीब ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अतानी जिब्राइल अलैहिस्सलाम फी लैलतिन निस्फ मिन शाबान फक़ाल या मुहम्मद या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल वरफा रसक व यदैक। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था 15 शाबान जी रात थी आहे, जिब्राइल अलैहिस्सलाम मूं वटि आयो, अचे चवण लॻो, ओ मुंहिंजा सुहिणा नबी मिठड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼोकी रात में उथो जागो नफ़िल पढ़ो, ओ मुंहिंजा सुहिणा मथड़ो मथे खणी दुआ घुरो, हथ मथे खणो, इरफा यदैक इला समाए, ओ मुंहिंजा सुहिणा हथ आसमान ॾे मथे खणी दुआ घुरो। मूं पुछो, ओ जिब्राइल ही केड़ी रात आ? ते तो ओ मुंहिंजा सुहिणा हबीब ही 15 शाबान जी रात आ, जो हिन रात यासीन पढ़े को मुझे फीणो रखे। अरे हाय हाय केड़ी मौत जी सख्ती आ। सरकार फरमाईंदा कंहिंखे 1000 तलवारनि जा सिधा ढकणो त बि एतिरो ईज़ा कोन ईंदो जहिड़ी हिकिड़ी सकरात जी एॾी दर्दनाक हूंदी आहे।
आई जद मौत जो झटको तॾहिं अखड़ी तुझी खुलंदी आई जद मौत जो झटको तॾहिं अखड़ी तुझी खुलंदी तरारुनि जे विखावनि खां वॾो इहो सूर सहिणो आहे दुनिया जा वटि मज़ा जाने मगर कॾहिं मरणो आहे जनाज़ो जॾहिं तुंहिंजो खजंदो इंदई कुल माइट मारवड़ा जनाज़ो जॾहिं तुंहिंजो खजंदो इंदई कुल माइट मारवड़ा अम्मा जी जल रोंदी पई ॿार पई कढंदी हाय मुंहिंजा बच्चा काॾे जुदा थियो थो वञी अबो ज़ारो ज़ार रोंदो ओ मुंहिंजा नौजवान पुट अञा मूं तुंहिंजो खटियो कोन खाधो ओ मुंहिंजा बच्चा अॼु कीअं थो जुदाई कयूं वञी नंढड़ा बच्चा सगीर रोंदा पिया ओ मुंहिंजा बाबा अॼु असांखे यतीम बणायो अॼु कंहिंजे सहारे छॾियो थो वञी असां मासूमनि खे कंहिंजे आधार छॾियो थो वञी हो मुंहिंजा दा हे बच्चा रोंदा बीठा पर उन्हनि सारे मलर खां विछड़ी हली क़ब्र जो महिमान ज़रूर थींदे जनाज़ो जॾहिं तुंहिंजो खजंदो इंदई कुल माइट मारवड़ा सारे वक़्त खां विदे विछड़ी अकेलो तो के हलणो आहे सारे वक़्त खां विदे विछड़ी अकेलो तो के हलणो आहे दुनिया जा वटि मज़ा जानी मगर कॾहिं मरणो आहे करे वटि तयारी कर मुल्ला जो तुंहिंजो आई वारो जो तुंहिंजो आई वारो मिठो मुर्शिद वियो जाॾे होॾे तोखे बि हलणो आहे मिठो मुर्शिद वियो जाॾे होॾे तोखे बि हलणो आहे दुनिया जा वटि मज़ा जानी मगर कॾहिं मरणो आहे मुंहिंजा दा इहे मौत वारा टाइम बि ॼाण मथो अचण वारा आहिनि ॼाण अलाह जे मुल्क ते हाज़िर थियणो आहे चओ अल्लाह भाई ड्रोड़ंदी आई या रसूल अल्लाह तव्हांजो साहबी आहे हज़रत अलकमा जो दम नथो टुटे ॾाढी मौत जी सख़्ती अथसि ॾाढी सकरात जी कैफ़ियत आहे ओ सुहिणा हबीब तव्हां हली हथड़ा खणो तव्हां दुआ जे लाइ हथड़ा खणो मन अल्लाह ताला जी तंगी दूर करे हुज़ूर फरमाइनि था ओ माई अलकमा तुंहिंजो छा थींदो आहे या रसूल अल्लाह उहो मुंहिंजो घर वारो आहे मुंहिंजो वरु आहे साईं फरमाइनि था पीउ मां रात जियान अर्ज करे थी या रसूल अल्लाह मां जेरी अथसि हुज़ूर फरमाइनि था उन जी मां खे हाज़िर कयो अलकमा जी मां आई आहे सरकार पुछनि था ओ माई अलकमा ते राज़ी हुई या नाराज़ हुई अर्ज करे थी मुंहिंजा सुहिणा मां तुंहिंजे ते नाराज़ हुयसि भला छो नाराज़ हुई मुंहिंजा सुहिणा नबी हे ज़ाल जे चए लॻंदो आहे ज़ाल जो हुकुम मञंदो आहे मूं अमड़ खे झिणकींदो आहे छिड़बू ऐं लूहूं ॾींदो आहे मूं अम्मा सां कुर्ब जो न ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजी दिलि जी दिलि रंजाईंदो आहे अरे मुंहिंजा दोस्त हाणे हिकिड़ी माईअ सां वटाई हे मुंहिंजी छाती हे सीनो हे गिची ॾेखारे पई बाहि में सॼी सड़ी पई हुजेसि मैं छा थियो आहे कि मुंहिंजी नूंहं मां सुती पई हुजां बाहि जो आराम बोकणी मुंहिंजे मथो रखई हे मुंहिंजो बदन सड़ी पियो आहे मूं पंहिंजे पुट खे रोई दाह ॾिनी पुट ही तुंहिंजी ज़ाल मुंहिंजो हाल पियो आहे जे पुराणी भली हुजे तोखे
रे जे अम्मा वातर जा किरह कदी पाले ने पाए जवान कयो जे तुझे किन के धोई साफ कयो तो को किर भटो न कई तुझे बदन के अंबर जी जल साफ करे चुमियूं पे दिनियूं केडो न तोखे नाज़ ऐं नेमतुन सां पाली जी जल मां तोखे उन जो ॻाल्हाइण न थो वणे वो मुजादा सरकार फरमाइंदा जन्नत ताता अक़दामिल उम्महात जन्नत जी जल जे पेरन जे हेठों रब रखे जलिया अल्लाह अल्लाह अर्ज़ी करे मुझा साईं हे मुझो पुटवा पर मुसा करे कुर्ब जो न गालाई मुखे करे सुख को न ॾिनई ओ मुझा महबूब माने ते नाराज़ आया हुजूर फरमाइंदा भला माफ़ी ॾीस चेसि ॾाढी दिल दुखाई दस दिल माफ़ी ते कोन थी कढ हुजूर फरमा मोटी वञ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम साहबन के फरमायो ओ अबू बकर ओ उमर ओ उस्मान ओ अली जल्दी कयो काठन जो अंबार गड कयो सुकल काठन जो मच गड कयो पोने के बाह जो वो अलकमा के खणी ने बाह जे मच में सायोस बाह में जलायोस जे जी जल नाराज़ जे अम्मा जी दिल रंजाइया मां मोहम्मद करीम उन्हें जो इहो फैसलो तो कया भली ते बाह में सड़ी वने भली ते बाह में जली वने मां मोहम्मद करीम कदे बिने दिला रहमत दी मग़फ़िरत जी दुआ न घुरन चो अल्लाह 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 हबीबन जे हुक्म जी देर हुई काठन जा अंबार गड थी विया बाह भरण लगी हाणे अलकमा के खणी उन्हें बाह में विझन था हिकड़ो माण्हू डोड़ंदो वियो अलकमा जी मां के तो चे ओ मां अज तुझे बच्चे जे लाइ हुजूर ही फैसलो कयो ही उन्हें के बाह में साड़न था मां जी जल के जुती पाइण भी याद न रही डोड़ंदी हुजूर जे दरबार में पहुंची या रसूल अल्लाह खुदा दे वास्ते मुझे बच्चे के बाह में न साड़ जो ओ मुझा सोना तोने मुझी दिल दुखाई थई पर मां पंजे बच्चे जो बाह में सड़न बर्दाश्त नथी करे सगा ओ मुझा सोना हबीब खुदा राने के बाह में न साड़ जो फरमाइंदा मां अज जे तोने के माफी न दिनी त सुभाणे जहन्नम जी बाह में सड़ंदो दुनिया जी बाह का जहन्नम जी बाह तमाम जोर सकता अर्ज़ी करे मुझा साईं मूं पंहिंजे बच्चे के माफ़ी ॾिनी हुजूर माफ़ी ॾिनी सरकार हाणे वञी ॾिसो अलकमा कहिड़े हाल में वञी ॾिसनि त कलमो ज़ुबान ते जारी थी वियो ईमान सां मौत थी वियो ईमान सां दुनिया तो लाडाणो थी वियो मुंहिंजा दा जेसी अम्मा नाराज़ हुई तेसी साह न पे निकितो सकरात न पे टुटी पर जी जल राज़ी थी ईमान सां खात्मो बिल ख़ैर नसीब थी वियो चल अल्लाह ताला असां जे मथो बि असांजा पीउ माउ खे राज़ी करे उहे चल ख़ुशि हुजनि असांजे लाइ बि रहमत ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं घुरनि अल्लाह अल्लाह मुझे साईं फरमायो त अबे अम्मा जी दुआ पंहिंजे औलाद जे बारे में ईअं जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मत जे लाइ हुजे मुर्शिद को बि त दुआ घुराईंदो ई न अब घुराए बि मुर्शिद को दुआ भला मुर्शिद जी दुआ वधीक या रसूल जी दुआ वधीक पैगंबर जी दुआ वधीक न सरकार फरमाइंदा अबे अम्मा को दुआ घुराए इहा दुआ ईअं जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मत जे लाइ पर जे तुंहिंजो अबो अम्मा गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे कबर ते वञ उन्हनि खे कुल पढ़ी बसि जुमे जे ॾींहं ते 7 जुमा उन्हनि जे कबरुनि ते वञ जे दुनिया में तो उन्हनि खे दिलि रंजाई हूंदी तो उन्हनि जा हक़ अदा न कया हूंदा 7 जुमा उन्हनि जे कबर ते वञी दुआ घुर उन्हनि जा रूह तोॾो राज़ी थी वेंदा पर जे कबर परे पहुची नथो सघी पियो त भला जुमे जी रात पंहिंजे घर में वेही उन्हनि खे ख़त्मो दुरूद ॾे को ख़ैर ख़ैरात करे उन्हनि खे ईसाले सवाब कर उन्हनि जा रूह तोड़ो राज़ी थी वेंदा चओ अल्लाह अल्लाह अल्लाह
अल्लाह मुझे साईं फरमायो त जेते पीउ मां नाराज़ आ उन्हें जी दुआ हिन 15 शाबान वारी रात में भी अल्लाह ताला उन्हें जी मग़फ़िरत कोन कंदो। शराबी माण्हू शराब जो आदी आ, शराब पीअण वारो, इन शराबी जी 15 शाबान जी रात में बख़्शिश न थींदी आ। जेको खुम ते खुम चढ़ाईंदो आहे, जेको शराब जूं सुर्खियूं पीअंदो आहे, इन शराबी माण्हू खे अल्लाह ताला जल शानू जे दरबार मां हेड़ी रात में भी मग़फ़िरत जी वंड कोन मिलंदी आहे। केॾो बि गुनहगार आहे, बदकार आहे, पर ख़ुदा जी रहमत सॾींदी आहे। मुझे माना हली आ, पर जेको नशे में धुत आ, रब तो फरमाए त वला तक़रबु सलात व अंतुम सुकारा। ओ नशे करण वारा, ओ शराबी, ओ चरस पीअण वारा, जेॾी महिल नशे में हुजी त मुंहिंजे मस्जिद जे वेठो बि न ईंदो कर। हाँ आया गफूर रहीम, आया बख्शनहार, पर तुंहिंजी इहा बुरी आदत मूंखे एतिरो नापसंद आहे जो नशे में हुजी त मुंहिंजी निमाज़ बि न पढ़ंदी। मुझा दोस्तों अज केतरा मुसलमान इन नशन ऐं पतन में गिरफ्तार आहिनि। अल्लाह ताला चल इन्हनि बुरियुनि आदतुनि खां असांखे बचाए। जे भंग या चरस या मुंजादा डोडी कोकीन या हीरोइन वगैरह कहिड़ो बि नशो आहे, मन अस्कर कसीरुहु फकलीलुहु हराम, जंहिंजो घणे मिक़दार में वापराइण सां नशो करे त उनजो हिकिड़ो फुड़ो बि हराम, उनजो हिकिड़ो ज़रो बि हराम। ये ताने मुखे नशो थिए ही कोन थो, थोरो थो खावां इन में नशो थिए ही कोन थो। हदीस आहे नशे जे बारे में त जंहिंखे नशो करे, मूंखे नशो थिए ही कोन थो, मां मिड़ई मवाली आदत थी वई आहे। जेको आदी थी वेंदो आहे उनखे नशो न थींदो। जे मिसर में हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो गिलास भंग जो पीए थो, नओं माण्हू आहे उनखे नशो थी वेंदो, पर जेकॾहिं पीअंदे 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 आदी थी वियो, पोइ हिकिड़ो गिलास को ॿ पीए तॾहिं बि उनखे नशो न थींदो। वरी उहो 3-4 पीए त हुनजो वज़न वधंदो वेंदो। पोइ हाणे भला जंहिंखे नशो नचो त उनते भंग पीअण हिलाम त कोन थी वई। मन अस्कर कसीरुहु फकलीलुहु हराम, जंहिंजो घणे मिक़दार में वापराइण सां नशो चढ़े त उनजो हिकिड़ो ज़रो बि अल्लाह ताला हराम कयो। वाह ख़ुदा असांजो सजण जी, सजण मदीने वारो साईं असांजो अहिड़ो ॿियो सजण थींदो जी। भला जंहिं शइ में असांजो नफ़ो हुजे हा त पोइ मिठड़ो महबूब छो झले हा? अबा नफ़ो हुजे हा त पोइ झले हा असांखे? हर नफ़े वारी शइ, हर फ़ाइदे वारो कमु सोने हबीब पंहिंजी उम्मत खे ॿुधायो आहे। हर उहो कमु जंहिंमें नुक़सान आहे, जिस्मानी, रूहानी या इख़लाक़ी, कहिड़े बि क़िस्म जो नुक़सान आहे, मुंहिंजे हबीब उन को मना कया त कमु न कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांखे उनजी हिकमत ऐं इल्लत जी ख़बर पवे या न पवे, त हिन में कहिड़ी हिकमत आहे, छो ममानियत थी आहे, छाजे करे हिन में कहिड़ो राज़ आहे, इहा असांखे ख़बर पवे या न पवे। बहरहाल हर कम में ज़रूर का न का हिकमत। महबूबन जेको फरमायो सो असांजे नफ़े जे, असांजे भला शराब में या भंग में या चरस में नफ़ो हुजे हा त हुज़ूर छो झलना असांखे? भला मूंखे ॿुधा, नशो करणो अल्लाह ताला उनखे हराम कयो न जी, पक्का न? नशो 3 भेरा चओ त नशो। भला मूंखे ॿुधायो, कुतो हिलाल या हराम? बकरी, भला बकरी खाऊं था कोई ऐं कुतो नथा खाऊं छो? बकरी उनजे करे खाइजी। पोइ हाणे मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं शरबत आहे, अल्लाह ताला हिलाल कयो आहे, कई क़िस्मनि जा शरबत आहिनि, सुठा आहिनि, मज़ेदार आहिनि, फ़रहत बख़्श आहिनि। भली शरबत पियो, रंगीन शरबत पियो, मज़ेदार क़ीमती पियो, पर नशो हराम आहे, इन जे विच न वञो। भला जेकॾहिं कुतो खाइणु हराम आहे त पोइ नशो बि हराम आहे। जे सूअर जो गोश्त खाइणु त नशो करणु बि हराम आहे। पर
जेकी शराब जा आदी आहिनि ऐं शराब जी एनालाइसिस कई थी वञे त उन में हुक्मा अचनि था त इन में माण्हू जे पेशाब में उहे जुज़ आहिनि जेकी शराब में। हिंदुस्तान जो सदर थी गुज़रियो आहे या वज़ीर आज़म मुरारजी देसाई, थोरे वक़्तु अॻु में जी ॻाल्हि आहे, उहो माण्हू शायदि अञा ताईं बि चेरो हुजे मुरारजी देसाई, उहो सुबुह सां उथी पंहिंजे मुट जा 2 गिलास भरे पीअंदो, चवंदा त छो थो पी, चवंदो त इन शराब पीअण में जेकी कुझु अज्जा मिलनि था, जेको मज़ो शराब में अचे थो त मुट में मूंखे अचे थो। अरे मुंहिंजा दोस्तो, ही अहिड़ी पलीत शइ जंहिंखे उहे पीअण वारा बि मुट सां तशबीह पिया ॾियनि, उहा असांखे वणे। सलात मुंहिंजे साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना महबूबना मुहम्मद व आलिही व सहाबिही अजमईन। हुजूर फरमाया जेका शइ नशे आणींदड़ हुजे जा शइ उहा हराम। वो हुजूर जे दौर में हीरोइन कोन हुई, हीरोइन हाणे थी आहे, चर्स उन वक़्त में शायदि न बि हुजे। अहिड़ा नशा आहिनि जेके हींअर आहिनि, अॻे न हुया। हाणे हिकिड़ो माण्हू चए त सही हीरोइन जी त मनो आहे ई कोन, तव्हां भंग न पियो या हुजूर फरमायो आहे त फलाणी फलाणी शइ न खाओ, उहा हराम आहे। हीरोइन जी त ॻाल्हि ई कोन्हे काई आहे, असांजे लाइ हिलाल थी। अरे मुंहिंजो जदा हुजूर फरमायो त मन अस्कर जा शइ नशो ॾियारे, पोइ उहा कहिड़ी बि हुजे, अॼु हीरोइन आहे, सुभाणे थी सघे थो अञा का ॿी इजाद अचे, अञा को ॿियो नशो पैदा थिए, हीरोइन कोकीन डोडी या अहिड़ियूं के ॿियूं शयूं इजाद थियनि, पर हुजूर जो कानून जेको महबूब ॿुधायो, जा बि शइ नशे वारी हुजे सा हराम। वो जहिड़ी बि शइ पैदा थी, बेशक उनजो नालो खणी कहिड़ो बि हुजे, पर महबूबनि मना कई आहे त नशे आणे त उन खे अल्लाह ताला हराम करे छॾे। मुंहिंजा दोस्तो, असां मुस्लमान कलमे पढ़ण वारा, वरी बीड़ी त असांखे बीड़ी में त नशो कोन्हे, मिड़ी मिड़ी मवालिड़ी आहे। अरे जहिड़ो गोदड़ो फाहो, जहिड़ो भूंडो जहिड़ो बुझो, उत्तर में चवंदा आहिनि बुझो, असांजे लाड़ में चवंदा आहिनि भूंडो, जहिड़ो भूंडो तहिड़ो बुझो। मुंहिंजा दोस्तो, त जहिड़ा हो नशा त हे बि कहिड़ी हिन में भलाई आहे तमाक जे अंदरि। भला मूंखे ॿुधायो को फ़ाइदो हुजे, को नफ़ो हुजे त पोइ मूंखे ॿुधायो त मां बि शुरू कयां ऐं फ़क़ीरनि बि सभिनी खे चओ त हेॾो बीड़ियुनि में फ़ाइदो हुजे, को नफ़ो हुजे त असां बि खणी इस्तेमालु कयूं। अरे मुंहिंजा दोस्तो, पैसा बि पंहिंजा ऐं सही मुंहिंजा नुक़सान बि पाण खे हुन पैकेट जे मथां लिखी छॾियो अथनि, नो स्मोकिंग, स्मोकिंग इज इंजरियस फॉर दी हेल्थ। नशो न पंहिंजो दूहो न पियो, बीड़ियूं न पियो, तंबाकू नोशी न करें, सेहत के लिए मुज़िर है, लिखियल आहे न पैकेट जे मथां। मुंहिंजा दोस्तो, इन में टीबी थिए, इन में सरतान थिए, इन में जो फिफड़नि जूं बीमारियूं पैदा थियनि, इन में दिल जूं बीमारियूं पैदा थियनि, हार्ट अटैक थी वञे, मुंहिंजा दोस्तो पोइ अहिड़े मर्द में छो असां पाण खे मुब्तला कयूं। हिकिड़ो माण्हू आयो, सोचे सही उर्दू ॻाल्हाईंदो, चए सही जब तक 2-4 सूटे नहीं लगाता हूं मुझे पाखाना नहीं आता, पर हुन ते ॿियो लफ़्ज़ ॻाल्हायो, रोज़ा रखो त इहो नशेबाज़ माण्हू आहे, इन नशेबाज़ जी हेड़ी 15 शबान जी रात में बि मग़फ़िरत न थींदी। ॿियो उहो माण्हू जेको काहिन ऐं भोपो आहे, ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे, धारो धारा पवंदो आहे। अरे ग़ैब जूं ख़बरूं ॼाणण वारी ज़ात रब जी आहे। जेकॾहिं कंहिं बाए वटि वे, भोपे वटि वे, कंहिं रमली वटि वे, कंहिं टोणे वारे वटि वे, उन तोखे ग़ैब जी ख़बर ॿुधाई, तोखे यकीन थी वियो त वाकई सच थो चवे, उन महिल तुंहिंजो ईमान निकिरी वियो, बेईमान थी वियो। उन टोणाई खे, उन काहिन खे, उन नुजूमी खे तो सच्चो समझी उथे, उन घड़ी तुंहिंजे दिल मां ईमान निकिरी वियो, तूं बेईमान बणिजी तूं।
केतरा एड़ा मुसलमान हैं इन्हनि पावन जे पोयों पंडितन जे पोयों मुंहिंजा दोस्तों इन्हें तावीज़ नहीं रमलुनि जे पोयों लगावत अठो बजे जे पोयों घुमंदा ओ मुंहिंजा दोस्तों हा तावीज़ सको धागो जेको कुरान ऐं हदीस मां हुजे उहो जाइज़ आहे हुजूर खुद फीणो रखियो आहे हुजूर खुद तावीज़ इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा खे ॿधो आहे उहो तावीज़ जेको कुरान ऐं हदीस में जा हुजे उहो फीणो जेको मसनून हुजे उहो रखणु दुरुस्त आहे जाइज़ आहे फ़ाइदो आहे पर मुंहिंजा दोस्तों अहिड़ा मंत्र ऐं जंतर टोणा ऐं फीणा जेकी ग़ैर शरई हुजनि हरगिज़ जाइज़ न आहिनि कन खोले ॿुध मथां कंहिं भोपे जे वर चढ़ी वञी हलियो सिद्ध जा माण्हू आहियूं अकुल जा माया समझो था कोने को का ॻाल्हि ॿुधाईंदो ॿ पोइ का हिकिड़ी ॻाल्हि दिलि सां लॻी त पोयों लॻी पवंदा साईं तूं बि मुर्शिद कान हे बि मुर्शिद कान सी ॻाल्हि अहिड़ी ॿुधाई त बसि मूंखे ठकी लॻी पंज ॻाल्हियूं कंदो पोइ हिकिड़ी त धुको वञी लॻे न ज़रूर हिकिड़ो माण्हू हूंदो तो उहो इहे ग़ैब जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हिकिड़ो माण्हू आहे हिकिड़ो को मुसलमान पक्को अक़ीदे वारो ढीलो ढालो न पक्को अक़ीदे वारो मुसलमान उहो आहे चई त बाबा मूं ॿुधो आहे तूं ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाई चई हा मां ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहियां ही ख़बरूं फलाणे कीअं ॿुधाए लाहे पादर अचे वरिते 8-10 जूता आहिनि मारींदो ॿियूं ख़बरूं वञे थियूं इहा ख़बर कोन पई थिए ईंदो त मूंखे पादर अचे वरितो या जूतनि जी ख़बर कोन पई इन भोपे इन काहिन इन ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारे इन बदबख्त जी हेड़ी रात में भी मग़फ़िरत न थींदी औलिया खे कशफ थींदो औलिया खे खुदा जे प्यारनि खे कशफ थींदो आहे उहो ख़ुदि खुदा जी अता हूंदी आहे जेकॾहिं कंहिं वलीअ खे कशफ थियो उन का ग़ैब जी ॻाल्हि ॿुधाई त इहा ऐन क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ आहे जीअं खुदा जे वलीअनि मुख़्तलिफ़ पेशन गोयूं कयूं आहिनि ॻाल्हियूं अॻवाट ॿुधायूं आहिनि अब गिरोड़ी शरीफ़ ॿुधो अथव न सिंध में हिकिड़ो खुदा जो कामिल मर्द दुर्वेश जी गुज़रियो आहे जेको लारी वारनि बुज़ुर्गनि जो ख़लीफ़ो उन लिखियो आहे त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो लोह जो टुकड़ो ही हलंदो माण्हू हुन ते चढ़ंदो अब रेलगाड़ी निकिती खुदा जे पाननि खे रब उहे अखियूं ॾींदो आहे फरमायो त हिकिड़ा अहिड़ा लोह जा टुकड़ा थींदा जेके हवा में उॾामंदा माण्हू हुननि ते चढ़ंदा हवाई जहाज निकिता मुंहिंजा दोस्तों ग़ैब जी ख़बर जेकॾहिं बतौर कशफ जे अल्लाह ताला कंहिं वलीअ खे ॼाणाए त मुंहिंजा दोस्तों इन में को बि एतिराज़ कोन्हे बाक़ी हे जेकी भोपा रमल हणनि धारा हणनि इन्हनि ते वेसा करणु इहो ईमान खे खारिज करे छॾींदो सलात मुंहिंजे साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन।